शिकार सदाई उम्मती मोहम्मद जो करी काफरानी कार छड़ी पैरवी पैगंबर जी दो के मिठो लगो दुनिया घर बार जिया करे जो मोहम्मद ती सबर करे गुजार वीर मौज दो पढ़ा दो मोहम्मद मीर जो तू कन्न दई तू कुर्बदार हिकड़े दी वीर मोहम्मद जो शेर ते शेर करण सरदार एक यहूदी बोढ़ी मिल कसम हुई भरी मथे ते हलण ले लाचार वठी उनी का भरी मोहम्मद मथे ते कयूं बार वो पोड़ी ॻाल्हाईंदी वञे समझाईंदी वञे बाबा हिकिड़ो मोहम्मद पैदा थियो आहे मके में वो पढ़ियो आहे काफ़िरनि में कहार हुनजी मर्ज़ी न वठजांइ हुन खां भॼी थी जंहिं बेदार ॻाल्हाईंदे ॻोल्हाईंदे पाण में हिकु यहूदी शहर ओताक में मोहम्मद लाथो ॿार यहूदी ॾिसी जल्दी वो घर में तोरे त खणी आयो हथ में हुस तलवार चई मोहम्मद चयो यहूदी खे ए यहूदी तुंहिंजी मक़सद कहिड़ो आहे मूंखे ॾे ख़बरचार तॾहिं यहूदी चयो मोहम्मद खे तोरे तने मूंखे पिरी मिलियल पार हाणे उहा सूरत पढ़ंदुसि ईमान आणे मुंहिंजे पूरा लॻनि पार उहो यहूदी तोरे तो खोले उहा सूरत पढ़े चई नबी निमाणा नेण खणी निहार मुंहिंजी दरगाह मक़सद मिड़ई पूरा थिया बाक़ी पिरी रहियल हथ में हिकु पार इहा पोड़ी ॻाल्हाईंदी त बि सब्र कयो ईंदो सरदार उहो काफ़िर चवे पियो भला तोखे हिन पोड़ी ॻाल्हायो तॾहिं यहूदी चयो तोखे ॻाल्हाई या न चई आउं तोखे छो ॿुधायां नेणे वेठी तई नार तॾहिं यहूदी चयो पोड़ीअ खे ए पोड़ी तो मोहम्मद ॾे ॻाल्हायो या न चई आउं छो ॻाल्हाईंदुसि हिन त मूंसां भलाई